अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम लाइव लाइन साण करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशमा हाज़िर आहे। नाज़रीन तव्हांखे ख़बर अथनि प्रोग्राम में तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर सां गॾु हूंदा आहिनि। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा जिगर जी बीमारियुनि बाबति तव्हांखे ॼाण ॾींदासीं, ख़ासि तौर ते वायरल हेपेटाइटिस या हेपेटाइटिस बी सी ऐं डी जे बारे में मुकमल ॼाण ॾींदासीं। उन सां गॾु ॿियूं बि जेके जिगर जी बीमारियूं आहिनि उन बाबति बि तव्हांखे ॼाण ॾींदासीं। जेके ॾिठो वञे त सॼी दुनिया में वायरल हेपेटाइटिस आहिनि, असांजे मुल्क में बि काफ़ी तइदाद में मरीज़ मौजूदु आहिनि। ॾींहों ॾींहुं चयो वञे थो त वधंदी रहे थी त जेके वायरल हेपेटाइटिस उनजे इलाज जा कहिड़ा तरीक़ा आहिनि या बचाव जा कहिड़ा तरीक़ा। उन सां गॾु गॾु असां वर्ल्ड हेल्थ डे जेको आहे उहा हर साल 7 अप्रैल ते मल्हायो वेंदो आहे। उन बाबति बि तव्हांखे ॼाण ॾींदासीं। उन्हनि जो हिन दफ़े जेको थीम आहे या चवणु आहे त साफ़ सिहतमंद माशरो या दुनिया खे अॾणु या ठाहिणु। असां पंहिंजे माशरे खे या सॼी दुनिया खे साफ़ ऐं सुथरो कीअं रखूं या सिहतमंद कीअं रखूं त जीअं असां हमेशह सिहतमंद रहूं। जॾहिं माशरे में या एनवायरमेंट में मुख़्तलिफ़ गदिलाण हूंदी आहे त उहा मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो सबबु थिए थी। ॾाढो सुठो उन्हनि जो थीम आहे, इन ते बि ॻाल्हाईंदासीं त को बि ॾींहुं या वर्ल्ड हेल्थ डे छो मल्हायो थो वञे। मुंहिंजा इहे 2 टॉपिक आहिनि। इन ते मूंसां गॾु जेको महिमान आहे उहो आहे डॉक्टर मोहम्मद मसूद खोसो, जेके पाण गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आहिनि जिना पोस्ट ग्रेजुएट मेडिकल सेंटर कराची में। मोस्टली असांजो जेको टॉपिक आहे उहो आहे वायरल हेपेटाइटिस। अचो त पंहिंजे महिमाननि सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी डॉक्टर मोहम्मद मसूद तव्हां हिते असां वटि आयो। डॉक्टर साहिबु मां पंहिंजे इंट्रो में चयो त मोस्टली असांजी जेका ॻाल्हि ॿोल थींदी उहा त थींदी हेपेटाइटिस। जेकॾहिं लफ़्ज़ हेपेटाइटिस जो असां ज़िक्र करियूं त हेपेटाइटिस छा आहे? छा सिर्फ़ु हुन में वायरल डिज़ीज़ आहिनि या ॿियूं बि के बीमारियूं आहिनि? साईं, हेपेटाइटिस हिकु इंग्लिश वर्ड आहे जंहिंजो मतिलबु आहे त जिगर जो इन्फेक्शन। जेके जीरे जूं बीमारियूं आहिनि उनमें उनजा मुख़्तलिफ़ सबब आहिनि। सभ खां वॾो सबबु जेके कहिड़ियूं आहिनि जिन में इन्फेक्शन थींदो, कहिड़ा जिन में जुगर सुजी पए, कहिड़ियूं बीमारियूं? सभ खां सर जेको अहम आहे असांजे जेको मुआशरे में या असांजी जेका सोसाइटी में असांजी सिंध में इवन पाकिस्तान में वायरल हेपेटाइटिस आहे, क्रॉनिक हेपेटाइटिस बी ऐं सी, ठीकु आहे, जेको तमामु तेज़ी सां वधी रहियो आहे। इन खां अलावा हेपेटाइटिस ए ऐं ई आहिनि। इन्हनि खे तव्हां 2 कैटेगरियुनि में छो कयो आहे? ए ऐं ई खे अलॻि करे छॾियो आहे, तव्हां बी ऐं सी खे अलॻि करे छॾियो आहे। हालांकि जेकॾहिं ॾिठो वञे त इहे ॿई बीमारियूं जिगर में थींदियूं आहिनि, अलॻि छो कयो आहे इनखे? इहो साईं इन जे लाइ इन्हनि जी जेका ट्रांसमिशन आहे, जेको इहा बीमारी लॻे थी पई, उनजी जेका फैखण जो जेको सिलसिलो आहे थोरो अलॻि आहे। हेपेटाइटिस बी ऐं सी जेको आहे सो रत ऐं जेको रतूबतनि मां उन्हनि जो ट्रांसफर थींदो आहे, उन्हनि जे थ्रू ॿिए माण्हू ताईं पहुचंदो। हेपेटाइटिस ए ऐं ई जेको आहे सो खाइण पीअण मां ग़लति कुझु खाइण या पाणी साफ़ न हुजे, उनजी जेका ट्रांसमिशन उहा फीको ओरल असां उनखे चवंदा आहियूं पंहिंजे। इन करे तव्हां इनखे अलॻि करे छॾियो। जी जी। इन्हनि ॿिन्ही में ख़तरनाक कहिड़ी आहे? हेपेटाइटिस बी ऐं सी आहे या ए ऐं ई आहे? हेपेटाइटिस बी ऐं सी जेको आहे उहा क्रोनिसिटी में तब्दील थी सघे थी पई। उहा दाइमी बीमारी थी सघे थी जेकॾहिं उनजो इलाजु न कयो वञे थो पियो। अॻिते वञी करे जिगर जो सरतान ऐं जिगर जो सुकन जूं बीमारियूं थींदियूं आहिनि। ए ऐं ई जेकॾहिं एक्यूट फेज़ में आहिनि त उहो कुझु अरसे जे लाइ अचनि थियूं पियूं, पोइ उहे ऑटोमेटिक ठीकु थी थो वञे। पर उन में बि कुझु रेशो आहे ई जो, जीअं की उन्हनि जो हमल शुदा जेको आहे सो औरत में उन्हनि जो थोरो वधीक रेशो आहे त उनजी क्रोनिसिटी या इवन उनजी जेको आहे सो सीरियसनेस तमामु घणी आहे। त उन में रेशो तमामु घटि आहे। बी ऐं सी जो रेशो हेपेटाइटिस फेलियर बि थींदो आहे छा कंहिं हेपेटाइटिस में? ऐं हेपेटाइटिस बी में जेको आहे उनजो फेलियर जा चांसिस थींदा आहिनि। ए में बि थींदा आहिनि कॾहिं कॾहिं? ए में तमामु घटि आहे उनजो रेशो। बी में इहो इन जे लाइ त जेकॾहिं को मरीज़ हेपेटाइटिस बी जो आहे, उनजी बी जी सरफेस एंटीजन शुरूआती हिकु रिपोर्ट हूंदी आहे, उहा जेकॾहिं पॉज़िटिव आहे ऐं हू कंहिं इम्यूनो सप्रेशन ते आहे, का मेडिसिन वठे थो पियो या उनखे ॿी का इन्फेक्शन लॻी वई त उनजो पोइ दुबारा उहो फेलियर थी सघे थो पियो, या उनखे हेपेटाइटिस डी जो इन्फेक्शन लॻी थो वञे त पोइ उनजी अञा वधीक मथे अचण जा चांसिस हूंदा आहिनि। अच्छा, कीअं असां ताईं जेकॾहिं हेपेटाइटिस बी या हेपेटाइटिस सी जो जॾहिं असां ॻाल्हि था करियूं त असांजे जिस्म ताईं तव्हां चओ त रत ऐं रतूबतनि जे करे पहुचे थी, कहिड़ा तरीक़ा आहिनि पहुचण जा? सही, सभ खां पहिरियों जेको हिकु तरीक़ो आहे त जेके रत जेका लॻे थी पई मरीज़ खे हॉस्पिटल जे अंदरि या कंहिं ऑपरेशन जे महिल, त उहा स्क्रीन न हूंदी आहे। उनजी स्क्रीनिंग जी लेक ऑफ अवेयरनेस हूंदी आहे। 1980 खां 90 जे विच में तमामु घणो हिकिड़ो उहो रेशो हुयो त उन्हनि जी स्क्रीनिंग न हुई ऐं हेपेटाइटिस सी ब्लड ट्रांसफ्यूजन जे ज़रिए फैलिजे पई। माना जेको रत लॻाए त उहो जेकॾहिं साफ़ न आयो त उहो रत जंहिं माण्हू खे वरितो आहे त इन ज़रिए हेपेटाइटिस बी ऐं सी फैलिजी सघे थी। हिकु इहो ज़रियो। हिकु इहो ज़रियो। ॿियो इहो ज़रियो जेके असां ऑपरेशन कंदा आहियूं, जेके उते औज़ार इस्तेमालु थियनि था पिया, जेके उनजी प्रॉपर स्टराइज़ेशन न आहे, उहे साफ़ ऑटोक्लेव जे ज़रिए उहे साफ़ न आहिनि, त इंसान जो आहे। टियों नंबर असां जेको रीयूज़ ऑफ सिरिंज असां जंहिंखे चवंदा आहियूं, जेके असां पंहिंजे ॻोठनि में वारनि वसियुनि में पंहिंजनि फैमिली डॉक्टर वटि उहो जेको सुई था लॻाइनि त जेकॾहिं पुराणी सुई लॻाइनि त थी सघे थो। बिल्कुलु। असांखे यादि आहे जीअं नंढे लाइ का शीशे वारी सुई हूंदी, उनखे बाहि में उॿारे करे पोइ अची हणंदा हुया। सभ खां वॾो सबबु इहो आहे तव्हांखे डिस्पोजेबल ऐं नई सुई इस्तेमालु करणु घुरिजे। ठीकु आहे, ठीकु आहे। नंबर चौथों असर इहो जेको आहे जेके असां
वार ठाराइण या जेके असां शेव करणु वेंदा आहियूं उते जेके औज़ार इस्तेमालु थियनि था पिया उहे साफ़ न हूंदा आहिनि। ठीकु आहे। हिकिड़े खे उहो लॻाईंदा आहिनि वरी ॿिए खे, ॿिए मां टे खे, त इन मां मुंहिंजो फैलण जो चांस आहे। अच्छा इहो बि चांस। जी जी अच्छा जेके लेडीज़ कन टोपाईंदियूं आहिनि इन करे बिल्कुलु एग्ज़ैक्टली बिल्कुलु इन मां अच्छा चवनि था त हेपेटाइटिस बी या सी जेके थी वञे उन ते हिकिड़ो टेबू या हिकिड़ो शक थी पवंदो आहे त हिन जा जिन्सी तालुकातनि जे करे छा जिन्सी तालुकातनि करे बि हेपेटाइटिस बी या सी थी सघे थी? हेपेटाइटिस बी जो थोरो रेशो वधीक आहे, वर्टिकल ट्रांसमिशन या जेको आहे हस्बैंड खे वाइफ मां या वाइफ खे हस्बैंड मां, त इहो चयो वञे थो त बहितरु इहो आहे जेसिताईं हुनजो बराबरि इलाजु न थिए त थोरो उन्हनि खे कंट्रासेप्शन जो ऐं थोरो उन्हनि खे एहतियात करणु घुरिजे। मतिलबु जेकॾहिं मुड़ुस खे आहे त मुड़ुस खां ज़ाल खे थी सघे जी थी, बिल्कुलु जेकॾहिं ज़ाल खे आहे त हुनजे मुड़ुस खे थी सघे जी जी थी, बिल्कुलु इन करे हुनजो इलाजु कराइजे या उन्हनि खे को ॿिया जेके एहतियाती तदबीर या जेको उनजो हस्बैंड आहे त उनजी वाइफ खे न आहे त उनखे पहिरियों वैक्सीनेशन कराइजे, त वैक्सीनेशन सां बि जेको आहे उनजो अमल उहो रुकिजी सघे थो ट्रांसमिशन जो, छो त असां वटि हेपेटाइटिस बी जी वैक्सीन अवेलेबल आहे ऐं सरकार जेको आहे पर मतिलबु थी जेकॾहिं हिकिड़े कंहिं कपल मां कंहिं हिकिड़े पार्टनर खे जेकॾहिं बीमारी आहे त ॿिए खे ॾेई सघे थो? बिल्कुलु ॾेई सघे थो। अच्छा जेकॾहिं माउ खे आहे त उहो पंहिंजे ॿार खे ॾेई सघे थी हेपेटाइटिस वायरल? बिल्कुलु वर्टिकल ट्रांसमिशन असां हिनखे चवंदा आहियूं। माउ खे जेकॾहिं हेपेटाइटिस बी जी या सी जी इन्फेक्शन आहे ऐं उनजो इलाजु न थियो आहे ऐं वायरस जेके हुनजे जिस्म में मुतहरिक आहे, एक्टिव आहे, त बिल्कुलु उनमें उनजे ॿार में बि ट्रांसमिशन जा चांसिस आहिनि। अच्छा थी सघनि था, पॉसिबल आहे। अच्छा तव्हां छा था सम्झो त असांजे मुल्क में हेपेटाइटिस जेका आहे हेपेटाइटिस बी ऐं सी वधी रही आहे, जेकॾहिं हेपेटाइटिस बी ऐं सी वधी रही आहे त छा असां इहा एहतियात नथा करियूं? हेपेटाइटिस बी सी असांजे मुल्क में बिलख़ुसूस असांजे जेका अंदरूनी सिंध में जेका असांजी बेल्ट आहे, लाड़काना रीजन डिवीज़न या जेका बाद शिकारपुर या जेको बलूचिस्तान वारो साइड आहे, उनमें सभ खां वधीक जेको आहे त उन वैक्सीनेशन जी अवेयरनेस न आहे, हिफ़ाज़ती टुकनि जी उन्हनि खे ख़बर ई न त उहा हेपेटाइटिस बी जी आहे की न आहे। ॿी ॻाल्हि उहा आहे त सर उनखे जेके सैलून में या जेके वञनि था वार ठाराइण त उते हिकिड़े खां ॿिए में तमामु घणो रेशो आहे हिकिड़ो। असांखे इहो हिकिड़ी वॾी इंतिहाई तशवीश आहे ऐं जीअं WHO वारनि चयो आहे त 2030 ताईं असांखे हेपेटाइटिस सी असांखे एलिमिनेट करणी आहे, ख़तमु करिणो आहे। त इन जे लाइ जेके असां मास स्क्रीनिंग करायूं तमामु वॾे पैमाने ते हॉस्पिटल्स में या BHU में या तालका हॉस्पिटल में या इवन तरशरी के जेके टीचिंग हॉस्पिटल्स आहिनि, 18 सालनि खां मथे जेके बि माण्हू आहिनि उहे हिकु दफ़ो पंहिंजी हेपेटाइटिस बी ऐं सी स्क्रीनिंग कराइनि। ठीकु आहे। छो त असां हिननि खे ख़ामोश कातिल था सॾियूं हेपेटाइटिस बी ऐं सी खे, जेको जेरे में रही करे अॻिते वञी करे हुनजी हिकिड़ी मतिलबु तव्हां सम्झो बचाव जा जेके तरीक़ा आहिनि या जेके तव्हां चयो जिन जे ज़रिए छा हेपेटाइटिस बी ऐं सी फैलिजी थिए उन्हनि ते असां अमल नथा करियूं? बिल्कुलु असां थोरो घटि थो थिए अमल। असां वटि जेको आहे असांजे मुआशरे में उनजी अवेयरनेस तमामु घटि आहे, या जेके कोएक्स आहिनि, जेके ग़ैर मुसनद शुदा जेके डॉक्टर आहिनि उन्हनि सुई जो इस्तेमालु वधीक था कनि। जी बिल्कुलु बिल्कुलु उहो सुई जो बसि थोरो इन तरफ़ जो असांखे घणो कमु करण जी असांखे ज़रूरत आहे। अच्छा सुई जो। अच्छा डॉक्टर साहब हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे त हेपेटाइटिस बी ऐं सी देरि सां असांखे छो ख़बर पवंदी आहे? इन जो कहिड़ो सबबु आहे? जेकॾहिं कंहिं इंसान जे जिस्म में हेपेटाइटिस बी जो वायरस पहुची वियो या सी जो पहुची वियो त फ़ौरन उनखे का साइन सिम्टम या निशानी या तकलीफ़ या बुखार या कुझु बि न थींदो, काफ़ी 5-4 सालनि खां पोइ वञी ज़ाहिर थो थिए जॾहिं उहो काफ़ी ताक़तवर थी वञे, त असांखे पहिरीं छो नथी ख़बर पए? सही, इन जो सभ खां वॾो सबबु इहो आहे त जीअं इन जो असां नालो रखियो ख़ामोश कातिल, जिस्म में मौजूदु आहे, का अलामत कान्हे का। इन जे लाइ अमेरिकन्स जेको आहे सो लिवर डिज़ीज़ वारनि एसोसिएशन वारनि खे रिकमेंडेशन ॾिनी आहे 18 साल खां मथे को बि एडल्ट हुजे वन टाइम उनखे हेपेटाइटिस बी सी स्क्रीन कराइणी आहे। असांखे फाइंड द मिसिंग मिलियंस, असांखे उहे माण्हू ॻोल्हणा जेके ॿियो टियों चौथों माण्हू आहे जेके असां न कंदासीं त 10-15 साल खां पोइ जॾहिं पेचीदगियूं थी वञनि थियूं, जॾहिं साई थी वञे, जॾहिं पेट में पाणी अची थो वञे, जॾहिं काफ़ी जिगर सुकिजी वञे थो, पोइ ख़बर थी पए हिननि त इलाज बि बसि कोन करायो आहे। ऐं जेके बर वक़्तु इलाजु थिए थो त 90% उनजी उहा बीमारी उते पर छो भला 18 साल खां नंढनि जी छो न इन्वेस्टिगेशन कराइजे? छो नंढनि ॿारनि खे हेपेटाइटिस न थींदी आहे? बिल्कुलु कराइजे सर। उहे जेके जिन जी वालदा खे हेपेटाइटिस बी सी जी हिस्ट्री आहे या जंहिंजी फैमिली हिस्ट्री आहे, जंहिंजे घर में कंहिंखे हेपेटाइटिस बी सी जी बीमारी आहे, त पोइ त सभिनी जी स्क्रीनिंग थियणु ज़रूरी आहे, जेके बि फैमिली मेंबर आहिनि। अच्छा जी जी ठीकु आहे। अच्छा डॉक्टर साहब मूंखे घणो तवजो एडल्ट में ॾिनो वियो आहे 18 साल खां प्लस में, त उहो ज़रूरी आहे। उहो ज़रूरी आहे। अच्छा कीअं ख़बर पए जेकॾहिं हेपेटाइटिस बी आहे या कंहिंजी सी आहे त जॾहिं उहो बीमार थिए थो त कहिड़ियूं साइन सिम्टम खां तव्हां वटि अचे थो, कंप्लेन कहिड़ी खणी थो अचे? सही, शुरूआती जेका असां एक्यूट फेज़ चवंदा आहियूं उनमें बुख जो न लॻणु, ओके, तो हल्को फुल्को बुखार, जिस्म में सूर, मानी न वञणु या कॾहिं कॾहिं उल्टी अचणु, त इहे हिकिड़ी आहिनि। या कॾहिं पेट में सॼे पासे त उन्हनि खे सूरु थींदो आहे, त पोइ जॾहिं असां उनजी रिपोर्टूं कराईंदा आहियूं त उन्हनि में इहे सभु शयूं अची वञनि थियूं। किथे किथे त उहे शयूं हूंदियूं बि न आहिनि, नॉन एसिम्टोमेटिक मरीज़ हूंदा आहिनि, जॾहिं असां स्क्रीन कयूं त पोइ उनजी वाला पॉज़िटिव ईंदी आहे। जेकॾहिं पेचीदगियूं थी थियूं वञनि त उनजूं वरी ॿियूं अलामतूं आहिनि।
अच्छा उन जो इलाज हा, मतिलबु जंहिंमें इहो। अखियुनि में साई अची थो वञे, अच्छा छा पेशाब में रंग पीलो थी हेपेटाइटिस थो बी वञे। ऐं सी ॿिन्ही जी वैक्सीन आहे या ॿिन्ही जो इलाज मौजूदु आहे? हेपेटाइटिस बी जी वैक्सीन आहे। एक्शन वैक्सीन जी आहे, जी, जेकी जेकर अॼुकल्ह उहा वैक्सीन लॻाराए त उनखे हेपेटाइटिस बी न थींदी? बिल्कुलु EPI शेड्यूल जे तहत जेका पेंटावेलेंट वैक्सीन था हणनि उन में हेपेटाइटिस बी जेको आहे सो उन्हनि जेका इंजेक्स बी जे नाले सां ईंदी आहे उहो उहा हुननि ऐड करे शामिल आहे। छॾी आहे। जी, ठीकु आहे, उनजा साईं 3 डोज़ हूंदा आहिनि 016। ठीकु आहे। त उन सां जेको आहे सो 90% इम्यूनिटी जिस्म में अची वेंदी आहे। त माना हेपेटाइटिस बी न थींदी? बिल्कुलु। अच्छा जेका हेपेटाइटिस सी आहे उनजो असीं बचाव आहे, उनजी आहे प्रिवेंशन। जेके जेके इन्हनि जा सबब आहिनि उन्हनि सबबनि खे उते रोकणो आहे। नई सिरिंज हुजे, ब्लड तव्हांखे जेको आहे सो साफ़ु सुथरी स्क्रीनिंग थियल हुजे, जेके तव्हां ॾंदनि जो को औज़ार था इस्तेमालु कयो त उहो बि तव्हांजो सही हुजे, जिस्म में तव्हां नक्श निगारी तव्हां न करायो था त उहा बि मशीन तव्हांजी जेके टेटोस हूंदा आहिनि जिस्म में उहे बि तव्हांजा नवां हुजनि। ऐं तव्हां कोशिशि कयो जेका तव्हांजा जेके इहे जिनसी तालुकात आहिनि उहे सिर्फ़ु तव्हांजे पंहिंजे पार्टनर ताईं हुजनि या पंहिंजी वाइफ ताईं हुजनि। हा ठीकु आहे, मतिलबु इन्हनि शयुनि खां बचणो पवंदो। बिल्कुलु जी। अच्छा छा करिजे हेपेटाइटिस बी जेका आहे उनजी वैक्सीन बि आहे, उनजो इलाज बि आहे, ईअं आहे इलाज आहे? जेकॾहिं कंहिंखे हेपेटाइटिस बी थी वई आहे त उहो इलाज कराए मुकमल नॉर्मल ज़िंदगी गुज़ारे सघे थो? हेपेटाइटिस बी जा असीं कुझु मुख़्तलिफ़ स्टेजिस हूंदा आहिनि। हा, उनमें असां उनजी जेकी वॾी टेस्ट हूंदी आहे जंहिंखे चवंदा आहियूं PCR सां गॾोगॾु असां जिगर जूं कुझु रिपोर्टूं हूंदियूं आहिनि, LFTs जंहिंमें असां SGPT या ALT असां ॾिसंदा आहियूं। सही आहे। छो त उन में बि उतार ऐं चढ़ाव थींदो रहंदो आहे। E एंटीबॉडी वरी एंटी डेल्टा बि असां ॾिसंदा आहियूं। बिल्कुलु ॾिसंदा आहियूं। उहो डिपेंड थो करे उहो कहिड़ी फेज़ ते आहे। मेडिसिन अवेलेबल आहिनि, टेबलेट असां वटि आहिनि दवाऊं, ऐं उन सां काफ़ी हद ताईं उहो कंट्रोल थी सघे थो। इंजेक्शन जी सूरत में दवाऊं मौजूदु आहिनि? जिसे पेगालेटेड इंटरफेरॉन असां ॾींदा आहियूं हेपेटाइटिस डी उन जे सां लाइ। छा हमेशह 1 लाइ ईयर ठीकु थी वेंदो या कुझु अरसे लाइ ठीकु थींदो मरीज़? सी ऑलमोस्ट असां ॾिसंदा आहियूं त 70 to 80% ताईं उहे सिहतयाब थी वञनि था पिया ऐं वायरस खे कंट्रोल में रखियो वञे थो पियो। अच्छा कंट्रोल में, हमेशह ख़तमु नथो थिए? हा, उहो केॾी महिल ॿीहर थी सघे थो? घटि चांस आहे चांस घटि आहे। 2 खां 3% जेको आहे उहो ख़तमु थी सघे थो पियो कंट्रोल में रखी करे असां उनखे त जीअं पेचीदगियूं न थियनि। बाक़ी जेका हेपेटाइटिस सी आहे उनजी असां वटि क्योर आहे। न जेकॾहिं हेपेटाइटिस सी आहे उनजो मुकमल इलाज आहे? बिल्कुलु उनजो असां वटि क्योर आहे साईं, उनजो असां वटि इलाजु आहे। अच्छा, जंहिंखे असां ETR या असां SVR बि चवंदा आहियूं, एंड ऑफ द ट्रीटमेंट रिस्पॉन्स, सस्टेन वायरल रिस्पॉन्स। जेके 6 महीने ते PCR नेगेटिव थी अची वञे, असां वटि अहिड़ियूं दवाऊं नयूं टेबलेट जे सूरत में हींअर आयूं आहिनि जेके 90% असांखे जेको आहे वायरस खे नेगेटिव बणाईंदा आहिनि जिस्म में। हेपेटाइटिस सी जे लाइ वायरल लोड खे 90% घटाए छॾींदा? बिल्कुलु। पोइ बि कुझु वायरस जिस्म में रहिजी वञनि था? जी सर, उन एंटीबॉडीज़ जिस्म में एंटीबॉडीज़, ठीकु आहे। माना मुकमल इलाज उहे मरीज़ पोइ पंहिंजी सेहतमंद ज़िंदगी गुज़ारे सघनि था। अच्छा छा इहो जेको इलाज आहे हेपेटाइटिस सी जो 6 महीननि जो, साल जो, केतिरो अर्सो हलंदो? साईं हेपेटाइटिस सी जो 3 महीना बि इलाज आहे, जेके नयूं दवाऊं आहियूं आहिनि उनजो 6 महीना बि आहे। 6 महीना पोइ बस डिपेंड थो कंप्लीट? करे त उहो उन्हनि खे जिगर जी सिकुड़न जी बीमारी आहे या सिर्फ़ु किरानिक वायरल हेपेटाइटिस। ओके, उनजे स्टेज मुताबिक़ ऐं दवाउनि जी अवेलेबिलिटी जे हिसाब सां कंहिंखे 3 महीना ऐं कंहिंखे 6 महीना असां ॾींदा। उन खां पोइ दवा खाइणु बंदि करे छॾींदो? बिल्कुलु। पोइ असां उनखे किलोस फॉलोअप ते रखंदा आहियूं, पाण वटि घुराईंदा आहियूं हर 3-6 महीने कुझु रिपोर्टूं कराए ईंदा आहिनि, जंहिंमें LFTs आहिनि ऐं PCR बि आहे। ऐं जे उहा नेगेटिव थी वञे त पोइ उनजी पेचीदगी जा चांसिस ऐं अॻिते वञी जिगर जो जेको सरतान आहे या कैंसर आहे उनजा चांसिस घटि थी सघनि था पिया। अच्छा जेको तव्हां दवा डिसाइड कंदा आहियो कंहिं मरीज़ जे लाइ त हिनखे हेपेटाइटिस सी आहे जो हाणे हीउ इलाजु करिणो आहे, हीउ 3 महीना हलंदो, 6 महीना हलंदो, हीउ डोज़ हूंदो, हेतिरो टाइम दवा खाईंदो, छा वायरल लोड खे ॾिसी इन्वेस्टिगेशन PCR ॾिसी उनखां पोइ डिसाइड कंदा आहियो या क्लिनिकली डिसाइड कंदो? साईं क्लिनिकली बि ऐं लेबोरेटरिकली बि ऐं प्लस में उनजा जेके वायरल लोड आहिनि ऐं पेशेंट जी उमिरि बि। अच्छा, पेशेंट जेको आहे उहो दवा बर्दाश्त करे सघे थो नथो करे। जीअं त इंटरफेरॉन इंजेक्शन आहे उनजो बि कुझु कंट्राइंडिकेशन्स आहिनि असां वटि, त असां किन शयुनि में असां उहे दवाऊं नथा ॾेई सघूं। त ॾाढी सुठी ॻाल्हि की अक्सर माण्हुनि जी शिकायत इहा हूंदी आहे त भई असांजो जेको मरीज़ हो 60 सालनि जो या 65 सालनि जो उहो मरीज़ जॾहिं असां हेपेटाइटिस उन जिगर जी बीमारी हुई या कारो कामण जेको आम असां चऊं था, पर जॾहिं डॉक्टर वटि वियासीं त डॉक्टर असांखे जवाबु ॾिए असांजो इलाजु न कयो। छा वॾी उमिरि जे माण्हुनि खे जेकॾहिं कारो कामण थी थो वञे त छा अहिड़ियूं कंडीशन पैदा थियनि थियूं जे तव्हां हुनजो इलाजु न करियो? साईं जेकॾहिं उन मरीज़ खे जेको ओल्ड एज आहे, जंहिंजी 60 खां 65 साल एज आहे ऐं जंहिंखे या अञा उनखां मथे बि थी सघे थी, उनखां मथे बि आहे, हा, जेकॾहिं उनजी असीं जिगर जी पेचीदगी जी बीमारी अची वई आहे अची वई, हा, या अलाह न करे उनजे जिगर में जेकॾहिं को कैंसर आहे या पाणी पेट में अची वियो आहे या उहो कैंसर फैलियल आहे, हा, त पोइ हेपेटाइटिस बी ऐं सी जी दवा ॾियण जी असांखे अहिड़ी को ख़ासि फ़ाइदो न आहे। अच्छा इन करे न ॾींदा आहियो? पेचीदगियूं थी वञनि थियूं पियूं ऐं उन्हनि जो अल्टीमेट जेको इलाजु आहे उहो आहे जिगर जी पेवंदकारी। त उनखे बहितर अंदाज़ सां, छो त ज़ाहिर आहे जिगर सुकिजी चुको आहे, नुक़सानु त हुन ॾेई चुको आहे पूरो, त हाणे उहो त रिवर्ट नथो थिए। मतिलबु आम माण्हू त शिकायत थो करे न डॉक्टर असांजो इलाजु नथो करे। सिम्टोमेटिक असां उनजो इलाजु कंदा आहियूं, पेट जो पाणी घटि करण जे लाइ, हुणुदी खां बचण जे लाइ, रत जी उल्टी खां बचण जे लाइ दवाऊं आहिनि मौजूदु जेके हुनजे अलामतनि खे
कुझु वक़्ती तौर ते उनखे फ़ाइदो ॾेई सघनि था। अच्छा, बाक़ी हुनजो मुकमल इलाजु नथो करे सघिजे। मतिलबु इहा ठीकु आहे, आम माण्हू त हाणे नथो सम्झे, डॉक्टर बहितर थो सम्झे त हिन जो इलाजु कहिड़े तरीक़े सां या केतिरो करिणो आहे। अच्छा, छा इन में ज़रूरी आहे त जॾहिं हेपेटाइटिस बी ऐं सी जो असां इलाजु करियूं था त PCR कराइणु ज़रूरी आहे? बिल्कुलु बिल्कुलु, छो त कुझु अहिड़ा बि केस हूंदा आहिनि जेके एक्यूट फेज़ में या जेके जंहिंजी एंटीबॉडीज़ पॉज़िटिव हूंदियूं आहिनि, को लेबॉरेटरिकल एरर बि हूंदो आहे, लेबॉरेटरी जी रिपोर्ट बि ग़लति बि हुन में हेठि मथे थी सघे थी पई। त कंफर्मेशन ऐं जिस्म में उहा केतिरी एक्टिव आहे उनजो दारोमदार PCR ते ऐं वायरल लोड ते हूंदो आहे। अच्छा, वायरल ते ट्रीटमेंट जो ठीकु आहे, दारोमदार ॾाढो सुठो। डॉक्टर मोहम्मद मसूद तव्हां सां ॻाल्हाइण जो सिलसिलो जारी, पर वक़्तु हिकिड़े नंढड़े वक़्फ़े जो। नाज़रीन, वठंदा हिकिड़ो नंढो वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, अचो पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो डॉक्टर मोहम्मद मसूद खुसरो सां गॾु आहे, हुन सां शुरू कयो। डॉक्टर मसूद, ॾाढी ज़बरदस्त तव्हां ॻाल्हि कई, तमामु सुठो तरीक़े सां असांजे नाज़रीन खे तव्हां सम्झायो त कारो कामण छा आहे, कीअं थींदो। छा हिकिड़े ई मरीज़ खे हेपेटाइटिस बी ऐं सी गॾु थी सघनि थियूं बीमारियूं? बिल्कुलु साईं, छो त इन्हनि जी जेका ट्रांसमिशन आहे, जेका फैलण जो जेको तरीक़ो आहे, उहो हिकिड़ो ई आहे, रत जे ज़रिए। त इहो बिल्कुलु मुमकिन आहे त जंहिं मरीज़ खे हेपेटाइटिस बी आहे उनखे गॾोगॾु हेपेटाइटिस सी जी इन्फेक्शन बि थी सघे थी पई। अच्छा, पोइ जेकॾहिं ॿिन्ही में ज़ाहिर थिए त पोइ ॿिन्ही जो इलाजु करणु मुख़्तलिफ़ आहे या मुश्किल आहे या आसान आहे? साईं, ॿिन्हिनि जो अलॻि अलॻि इलाजु आहे। अच्छा, ऐं असां ॿई इलाज असां गॾोगॾु हलाईंदा आहियूं। हेपेटाइटिस बी जी बि ट्रीटमेंट थींदी ऐं हेपेटाइटिस सी जी बि ट्रीटमेंट थींदी। अच्छा जी, माना पोइ उहो बि ठीकु थी सघे थो मरीज़? बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, जेकॾहिं कंहिंखे हेपेटाइटिस सी मौजूदु आहे जिस्म में, त उहो हेपेटाइटिस बी जी वैक्सीन कराए सघे थो? बिल्कुलु कराए सघे थो साईं। जेके उनजी हेपेटाइटिस बी जी सरफेस एंटीजन नेगेटिव आहे, पहिरियां असां उहा चेक कंदासीं। उहा न आहे त कराए हा, सघे? उहा न आहे त पोइ असां कराईंदासीं। उनजो हेपेटाइटिस सी जे वायरस से को फ़र्क़ु न पवंदो? कुझु बि न, बिल्कुलु कुझु बि न। जेकॾहिं हुनजो वायरस नेगेटिव आहे ऑलरेडी, इवन उहो जेके एंटीबॉडी जेको सरफेस एंटीजन पॉज़िटिव आहे बी जी, त पोइ तो हुनजे न, पोइ त न थींदो, पर जेके नेगेटिव आहे पहिरियां उहा चेक करे पोइ। जी, अच्छा, थोरो मां ईंदुसि हेपेटाइटिस बी जी जॾहिं असां ॻाल्हि था करियूं या हेपेटाइटिस सी जा ॻाल्हि था करियूं, पर चवंदा त भई ॿियो हेपेटाइटिस डी बि थींदी आहे। छा हेपेटाइटिस बी जंहिंखे आहे उनखे हेपेटाइटिस डी थींदी, या जंहिंखे हेपेटाइटिस बी न आहे उनखे अलावा हेपेटाइटिस डी अलॻि थी सघे थी या न? साईं, हेपेटाइटिस डी जेको आहे सो इंडिपेंडेंटली अकेले सर इन्फेक्शन नथी थी सघे, कॾहिं बि न थींदी आहे। उनखे हेपेटाइटिस बी जी ज़रूरत पवंदी आहे। ज़रूरत पवंदी जेकॾहिं उन कोर सां गॾु हलंदी आहे। उन कोर जी उनखे ज़रूरत पवंदी आहे हेपेटाइटिस बी जी। पोइ जीअं हेपेटाइटिस डी थी वेंदो आहे त अमूमन इहो थींदो आहे त बी जे मौजूदगी में डी जी इन्फेक्शन थी वेंदी आहे। सही, असां उनखे चवंदा आहियूं गॾोगॾु को इन्फेक्शन या उनजे मथां सुपर इन्फेक्शन। सुपर इन्फेक्शन। पर पोइ इहो आहे त हेपेटाइटिस डी जेॾी महिल इन्फेक्शन थी वञे थो त उहो उनजो सॼो वायरल लोड पाण वटि वठी वञे थो, ऐं डी पोइ डेल्टा उहा एक्टिव थी वञे थी। पोइ उन्हनि ॿिन्ही जो गॾु इलाजु हलाईंदो तव्हां? जी सर, बिल्कुलु बिल्कुलु। जेके डी जो अलॻि इलाजु ॾींदो, बी जो अलॻि ॾींदो? जी जी, उहा ई दवा आहे जेका असां हुनखे इंजेक्शन आहे पेगालिटा इंटरफेरॉन, उनजो असरु हेपेटाइटिस डी जे मथां आहे। ऐं जेके बी आहे त पोइ असां गॾोगॾु असां हुनखे ओरल टेबलेट बि असां हुनखे ॾेई था सघूं, डेल्टा ऐं बी जल। जी, उहो ॾेई सघिजे थो उनखे? जी सर। ठीकु आहे। अच्छा डॉक्टर साहिबु, मुंहिंजो इहो आहे त तव्हां सम्झो था असां डी जो बि इलाजु कयो बि आहे, पर थोरो ईंदुसि मूंखे थोरो माण्हू ॿुधाईंदा त जेकॾहिं अखियूं सायूं थी वञनि, वायरल हेपेटाइटिस में थींदियूं आहिनि, या उन खां पोइ छा ए ऐं जेका ई जो जेको तव्हां ज़िक्र कयो, जेको असांजे खाधे पीते ख़राबु पाणी जे करे जेका असांखे बीमारी थिए थी, उहा पाणी ठीकु थींदी या उनजो इलाजु करणु ज़रूरी आहे? साईं, ए ऐं ई जेको आहे सो ख़राबु खाइण पीअण या साफ़ु पाणी न हुजे जे करे, ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे उहो कुझु अरसे जे लाइ अची करे पॉज़िटिव थी वञनि था, थोरो मरीज़ खे ज़ाहिर पंहिंजे हिसाब सां परेशानी त आहे। ऐं बेड रेस्ट ऐं कुझु दवाउनि सां सिम्टोमेटिकली अलामतूं उनजूं ठीकु थी सघनि थियूं पियूं। पर जेकॾहिं उहा का औरत आहे ऐं जेके उहा हमल सां आहे ऐं उनजूं रिपोर्टूं ख़राबु आहिनि, ऐं इन एज ग्रुप में पोइ थोरी उनजी जेकी सीरियसनेस वधी वेंदी आहे, जेके पोइ अॻिते वञी करे फलमिनेंट हेपेटिक फेल्योर या एक्यूट लिवर फेल्योर सां उहे पेश थी वञनि था पिया, जंहिंखे मल्टीपल सिस्टम ऑर्गन, उन जा गुर्दा बि ऐं जेरो दिमाग़ ऐं उहो त ज़ाहिर आहे पोइ उनजी हिकिड़ी वॾी फैटेलिटी उनजी जी थोरी हाई, त उनजो इलाजु रेशो तमामु घटि आहे। उनजो इलाजु ज़रूरी आहे? जी, उनजो इलाजु वरी मोस्टली लिवर ट्रांसप्लांटेशन आहे, अर्जेंट लिवर ट्रांसप्लांटेशन, जेके ई जे करे प्रेगनेंसी आहे ऐं जेके कोई सफ़ाई सुथराई वग़ैरह घर में उनजो जेको आहे उहो जेके न आहे त इन्फेक्शन जा उनमें चांसिस वधीक आहिनि। अच्छा डॉक्टर साहिबु, जिन खे बि वायरल हेपेटाइटिस बी आहे या हेपेटाइटिस सी आहे या डी आहे, जेकॾहिं हू मुकमल इलाजु कराइनि
कंप्लीट इलाज कराइनि त पोइ छा उहो नॉर्मल ज़िंदगी गुज़ारे सघनि था? बिल्कुलु बिल्कुलु उहे नॉर्मल ज़िंदगी गुज़ारे सघनि था पिया, उनजी पेचीदगी जा चांसिस तमामु घटि थी वञनि उहे था ॿिए पिया। खे बि नथा ट्रांसमिट करे सघनि पोइ वायरस, या ॿिए खे कोशिशि इहे कनि त उन्हनि जी जेका ब्लड आहे न साईं उहा बसि पंहिंजो कंहिंखे बि न ॾियनि पोइ बसि उहो वायरस नथो वञी सघे। अच्छा, डॉक्टर साहिब ईंदासीं त 7 अप्रैल ते सॼी दुनिया में डॉक्टर मसूद जेको सो वर्ल्ड जेको सो हेल्थ डे मल्हायो वेंदो आहे। हिन दफ़े उन्हनि जो जेको थीम आहे उहो ॾाढो सुठो आहे त साफ़ सम्झो ऐं सिहतमंद जेको सो दुनिया खे अॼो वञे या ठाहियो वञे या एनवायरमेंट खे बहितर कयो वञे। इन थीम जे हवाले सां तव्हां छा चवंदो, छा असां वाकई सॼी दुनिया या असां मिली करे पंहिंजे एनवायरमेंट खे पंहिंजी दुनिया खे सिहतमंद ऐं साफ़ ठाहे सघूं था? साईं ॾाढो बहितरीनु, इहो त वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन जेको आहे सो 1948 खां वठी इहे हर साल 7 अप्रैल ते वर्ल्ड हेल्थ डे मल्हाए रहिया आहिनि ऐं हिन जो जेको इहो टॉपिक आहे त साफ़ ऐं सिहतमंद जेको आहे सो दुनिया अॾणु। ज़ाहिर असीं उनजा कुझु ॿिया पहलू आहिनि जंहिंमें जेके असां साफ़ सुथिरो खाऊं ऐं पाणी जेका असांजी जेका पॉल्यूशन आहे, जेको धुओं अचे थो पियो, असांजी जेका असांजी जेका एनवायरमेंट बहितर हुजे, साफ़ हुजे, जेका वधे थी पई, प्योर ऑक्सीजन असांखे नथी मिले, या जेके असां वैक्सीनेशन नथा करे सघूं, या जेके ट्यूबरकुलोसिस जहिड़ियूं जेके बीमारियूं आहिनि, त ज़ाहिर इन्हनि सभिनी खे असांखे अवेयरनेस असांखे ॾेखारणी पवंदी, आवाम खे उनजे दरवाज़े ते वञी या उनखे छो को ॾींहुं असां छो मल्हाईंदा आहियूं? छा माण्हुनि खे ख़बर न आहे इन करे मल्हाईंदा आहियूं? साईं तमामु घटि माण्हुनि खे एतिरी अवेयरनेस न आहे। कुझु दुनिया जा अहिड़ा हिसा आहिनि जिन में अञा ताईं ओतिरी उहा आवाज़ न पहुची सघी आहे। इन जे लाइ इहो ज़रूरी आहे त जेके हर साल कीअं अवेयरनेस पहुचंदी? जेकॾहिं अॼु असां 7 अप्रैल ते वर्ल्ड हेल्थ डे मल्हाईंदो आहे त आम माण्हुनि ताईं कीअं पहुचंदासीं त बाबा तव्हां पंहिंजे माशरे खे पंहिंजी दुनिया खे सिहतमंद ऐं साफ़ रखो? छा कीअं पहुचंदासीं? बिल्कुलु डॉक्टर वाहिद साहब, असां तव्हांजे थ्रू ई असां उन वटि पहुची सघूं था पिया, तव्हांजे TV चैनल जे थ्रू, FM जे थ्रू, रेडियो जे थ्रू, प्ले कार्ड्स जे थ्रू, या डोर टू डोर माण्हू वञे, या जेके असां हेल्थी जेके असां वॉक कंदा आहियूं प्रेस क्लब में वञी करे, या जेके माण्हुनि खे असांखे अवेयरनेस जेका उनजी सेमिनार्स आहिनि, वॉक्स आहिनि, ठीकु आहे, अवेयरनेस प्रोग्राम आहिनि, टॉक शो आहिनि, अख़बारूं आहिनि, माने इन सूरत तव्हां पंहिंजे माण्हुनि ताईं पहुचो था। घुरिजे इन शइ ते वर्ल्ड हेल्थ डे ते त जीअं हाणे कोविड वैक्सीन अची चुकी आहे ऐं माण्हू जेके 50 खां मथे आहिनि या जेके 60 ताईं अचनि था पिया, त 1166 ते पाण खे रजिस्टर कराए ऐं कोविड वैक्सीन पाण लॻाराए छॾनि था, छोकी हीअ 3rd वेव अचे थी असांजी पेंडेमिक। त कीअं जेकॾहिं असां साफ़ सुथरे सिहतमंद मुआशरे खे ठाहिण लाइ असांखे कहिड़ा असांजो पंहिंजो स्टेप आहे, कहिड़े स्टेप ते सिहत खे ॾिठो वञे? पहिरियों त साफ़ सुथिरो पाणी असांखे मिले, जेको पॉल्यूशन फ्री हुजे, फ्री हुजे, जेके असां पाणी असां न असां वटि स्टेप्स आहिनि। जीअं औरतुनि जो इलाजु एतिरो असां वटि सही नथो थिए, ॿारनि जो इलाजु सही नथो थिए, वॾनि जो नथो थिए, या वॾी उमिरि जे माण्हुनि जो नथो थिए, या वैक्सीनेशन, कहिड़े स्टेप्स खां शुरू कजे? डॉक्टर साहिब तव्हांजो काफ़ी कमु आहे हिन वायरस में। असां पंहिंजी ज़हनी तौर ते असां पाण ज़हनी तौर ते सिहतमंद ठाहियूं, ठीकु आहे, ज़हनी तौर असांजी जेको असांजी सोच सिहतमंद हुजे, ठीकु आहे, पॉज़िटिव थिंकिंग हुजे ऐं मेंटल हेल्थ असांजी सुठी हुजे। सही। पोइ असांजी जेकी माउ आहे का हमल सां आहे या खणी बग़ैर हमल सां, मदर जी जेका सिहत उहा बहितर हुजे, मसइला आहिनि उन्हनि खे बि एड्रेस करणु घुरिजे, जेके उनजा आहिनि, गॾोगॾु जेके उनजा जेके ॿार आहिनि या उहा हमल सां आहे, या उनखां बाद में जेके उनजे खीर आहिनि, या उन जेका वैक्सीनेशन आहे, या जेके ॿियूं जेके उनजी न्यूट्रिशन जेके रिक्वायरमेंट ग़ज़ाइयत आहे उनजी, उन ते थोरो घणो असांखे तवजो ॾियणु घुरिजे, त जीअं हिकु असां बहितर ऐं साफ़ जेको दुनिया असां अॼु में पंहिंजो किरदारु अदा करे सघूं। किरदारु अदा करे माना हर पहलू ते असांखे कमु करिणो पवंदो। तव्हांजो मतिलबु जेकॾहिं असां पंहिंजी माउ जी ॿार जी सिहत जो ख़्यालु था रखूं, पंहिंजी मेंटल सिहत खे बहितर था रखूं, या असां आलूदगी खां पाण जे मुआशरे खे बचायूं था, त असां हिकिड़ो सिहतमंद मुआशरो ठाहे सघूं था। बिल्कुलु ठाहे सघूं था। पर छा आहे त कुझु मां अक्सर ॾिठो वेंदो आहे त असां जेसिताईं असांखे का तकलीफ़ न आहे, जेसिताईं कंहिंखे बुखार न आहे, जेसिताईं कंहिंखे मथे में सूरु न आहे, जेसिताईं कंहिंखे सूरु तकलीफ़ न आहे, त उहो डॉक्टर वटि बि नथो वञे। इहो हिकिड़ो इशू त आहे न। कुझु अहिड़ियूं साइलेंट बीमारियूं, जीअं हेपेटाइटिस B जो तव्हां ज़िक्र कयो, या तव्हां कैंसर जो ज़िक्र कयो, जीअं तव्हां चयो त भई हर माण्हू 18 सालनि खां मथे वॾी उमिरि वारो माण्हू पंहिंजी स्क्रीनिंग कराए, इन तरफ़ असांजी तवजो छो न आहे? डॉक्टर साहिब कीअं इहा अवेयरनेस पहुचे माण्हुनि ताईं? साईं इहे जेको आहे सो असांखे मास जेको आहे सो मतिलबु वॾे पैमाने ते असांखे जेको आहे सो मेडिकल कैंप्स करण जी असांखे ज़रूरत आहे। असांखे उनजे दरवाज़े ते वञी असांखे पहुचणु घुरिजे। ॿाहिराड़े में जिते माण्हुनि जी पहुच न आहे, उते असांखे वञी असांखे उहो आवाज़ उथारणो पवंदो, उते असांखे कैंप्स करणा पवंदा, असांखे सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि सां गॾिजी असांखे उते भले कमु करणो पवंदो। तव्हांजे जेको मीडिया जे ॿाहिरि छा वञी ॿुधाइजे त बाबा जेके कुझु त बीमारियूं अहिड़ियूं आहिनि जेके तव्हांखे तकलीफ़ थियूं ॾियनि, कुझु बीमारियूं तव्हांखे तकलीफ़ न थियनि, उनजी बि तव्हांखे ॼाण हुजे, तव्हां हुनजो बि इलाजु करायो। बिल्कुलु साईं, इन जो गवर्नमेंट बि हिकु सुठो सिस्टम पंहिंजो करे थो पियो, जंहिंमें स्क्रीनिंग वग़ैरह जेको आहे, या जेके वैक्सीनेशन सिस्टम आहिनि, या उन्हनि जे लेवल ते जेके उन्हनि जा जेको आहिनि के डिज़ीज़ ऐं इहे कम्यूनिटी डिज़ीज़ कंट्रोल जेके आहिनि, उन्हनि जे थ्रू बि उन्हनि खे थोरो जेको हुते मतिलबु ॾिसणु घुरिजे। अच्छा, ॾिसणु घुरिजे। तव्हां छा था सम्झो त असां जेकॾहिं सभु सॼी दुनिया मिली करे कोशिशि करियूं त असां पंहिंजो साफ़ु सुथिरो
माशरो ठाहे सघूं था? बिल्कुलु साईं, छो न, जेकॾहिं मां इहे पंहिंजे घर खां जेके शहरी जी शुरूआति कयां ऐं मां सफ़ाई सुथराई कयां, जेको गंद किचिरो जेके असां उन्हनि वेल जेके जॻहियूं आहिनि असां उते वञी करे बसि भला फिटी कयूं, सफ़ाई सुथराई रखूं, इतां ई हेपेटाइटिस ए ऐं ई जो जेको आहे ख़तमु थी थो वञे। माना हिकिड़ो त इहो इतां वायरस ई हेपेटाइटिस ए ऐं ई जो बि ख़तमु थी थो ठीकु वञे। आहे। ॿारु ॼमे थो पियो, मूंखे जीअं ॿारु ॼमे थो पियो उन महिल ई जेके मां वञी वैक्सीनेशन करायां त जेके ॿियूं जेके डायरियाज़ आहिनि, जेके उन ॿियूं बीमारियूं आहिनि या जेके हेपेटाइटिस बी आहे उते बि उनजो बसि बी आहे, मीज़ल्स आहे, वॾी खंघि आहे, इलाही बीमारियूं आहिनि जेके तव्हां उनखे पंहिंजे ॿारनि खे बचाए सघो था। माना ईअं ई जेके माशरे खे बहितर करे किरदारु अदा करे, ईअं ई जेके डॉक्टर पंहिंजो किरदारु अदा करे, ईअं जेके स्टाफ नर्स पंहिंजो किरदारु अदा करे, सिविल सोसाइटी जा नुमाइंदा, सहाफ़ी, अदीब ऐं अवाम पाण जनरल पब्लिक, त ईअं ई असां सभु गॾिजी करे असां साफ़ सुथरो मुआशिरो ऐं दुनिया सां अॼु सघूं था पिया। सघूं था, ॾाढो सुठो। माना वर्ल्ड हेल्थ डे मां इहो फ़ाइदो आहे त आम माण्हुनि ताईं हिकिड़ो सुठो डॉक्टर या हिकिड़ो जेको हेल्थ वर्कर आहे उहो वञी उन्हनि खे सुहिणे नमूने सां गाइड करे थो त तव्हांखे पंहिंजी सिहत खे कीअं बहितर करणो। डॉक्टर साहिबु, मां असां पंहिंजे टॉपिक ते ॻाल्हाए पर थोरो पंहिंजे टॉपिक खां हटी ॻाल्हाईंदुसि त जेको तव्हां चयो था असांजी जेका हेपेटाइटिस बी ऐं सी आहे उहा रत जे ज़रिए जेका हिकिड़े माण्हू खां ॿिए माण्हू ते हुनजे रतु बतन, त जेकॾहिं असां एड्स जो ज़िक्र करियूं त उहा बि रतु बतन जे ज़रिए वञे थी, छा ॿिन्ही जो रोकण जो तरीक़ो साॻियो आहे? बिल्कुलु साईं, बिल्कुलु। इन्हनि जा बि जेको आहे सो मोस्टली इहे बि ब्लड जे थ्रू HIV जेको आहे सो फैलिजे थी पई, ऐं जेके असां ॾिठो वञे त उनजा जेको आहे सो इहे ई सेम ज़रिया आहिनि, साॻिया जेका नीडल सिरिंज आहे या जेके असां इनखे रोकजे त असां रीयूज़ ऑफ सिरिंज HIV सां पाण खे बचाए सघूं। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा डॉक्टर साहिबु, तव्हां गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आहे, अक्सर माण्हुनि जी हिकिड़ी शिकायत आहे मुंहिंजो हाज़मो सही न आहे, मूंखे बुख नथी लॻे, मां जेका शइ खावां त उहा मथे अची थी वञे, जेके रिकंडीशन असां चऊं, छा मैदे जूं जेके बीमारियूं आहिनि उन्हनि खां पाण खे कीअं बचाए सघिजे थो? थोरो तव्हां मादे ते बि ज़िक्र कजे। जी जी साईं, सभ खां पहिरियों असांजो जेको अलाह साईं जेको असांखे निज़ाम ॾिनो आहे हिकिड़ी पंहिंजी सिहतमंद लाइफ जे लाइ मैदो, उहा त हिकु माना की रोल अदा थी करे पंहिंजे असांजे पूरे जिस्म जे लाइ। जेकॾहिं असां पंहिंजी लाइफ स्टाइल में जेके असां पंहिंजी खाध खुराक में कुझु शयूं अहिड़ियूं असां आणे था सघूं जेके असांजी जिस्म जे लाइ या असांजे मैदे जे लाइ सही न हूंदियूं आहिनि। ॿिनि बि ॻाल्हि, असांजी अॼुकल्ह जेको रूटीन अहिड़ी त बिज़ी थी वई आहे जो असां सुबुह जो चाहे जेको मिलियो न मिलियो माण्हू निकिरी थो वञे सॼो ॾींहुं ॿाहिरि, राति जो अचे थो पियो, ऐं डिनर में वरी फैमिली सां गॾु एतिरो त वरी माण्हू खाए थो पियो जंहिंमें तेल मिर्ची चिकनाहट स्पाइसी बारबेक्यू, वरी उन महिल वरी असां सुम्ही था पऊं। बिल्कुलु, असांखे नाश्तो पंहिंजो हेल्दी करणु घुरिजे ऐं साफ़ु सुथिरो ऐं बैलेंस जेको असांजी हेल्दी डाइट हुजे, प्रोटीन डाइट असां वटि वधीक हुजनि, ऐं टाइम टेबल ते शाम जे टाइम ते अधु कलाकु जेको आहे सो असांखे पंहिंजो वॉक बि करणु घुरिजे, स्ट्रेस थोरो पंहिंजो ख़तमु करणु घुरिजे, पंहिंजी जेको आहे सो हेल्दी डाइट वग़ैरह असांजी पंहिंजी सुठी करणु घुरिजे, ऐं तेल चिकनाहट मिर्ची वग़ैरह इन खां थोरो असांखे परहेज़ करणु घुरिजे, छो त जेके ॿाहिरियूं शयूं आहिनि उन में मिलावट तमामु घणी आहे। अच्छा, जेकॾहिं टाइम ते माण्हू को मानी नथो खाए त उनजो हाज़मो हमेशह ख़राबु रहंदो? साईं, उहो अपसेट रहंदो न, उनजो मादो अपसेट रहंदो, उहो जेको आहे सही तरीक़े सां उहे हार्मोन्स उहे एंजाइम्स न निकिरी सघंदा जेके उन टाइम ते वञी एक्ट कंदा। माना टाइम ते मानी खाइणु, टाइम ते सुम्हणु, टाइम सां जेकॾहिं हेल्दी ग़िज़ा असां वठूं त वरी बि इहो थींदो त साफ़ ऐं सिहतमंद पोइ असां दुनिया करे सघूं। बिल्कुलु, सेकंड थर्ड फ्लोर ताईं माण्हू पाण पंधु हली वञे, थोरो माण्हू वॉक करे। ॾाढो सुठो डॉक्टर मसूद, ॾाढी ज़बरदस्त तव्हां असांखे ॼाण ॾिनी असांजे नाज़रीन खे हेपेटाइटिस जे बारे में, कुझु खाइण पीअण जे बारे में, कुझु जेको सो असांखे तव्हां ॼाण ॾिनी त वर्ल्ड डे या को बि डे असां छो मल्हाईंदा आहियूं उनजो बि को मक़सदु हूंदो आहे, आम माण्हुनि जा पंहिंजा। आख़िर में तव्हांजो मैसेज पैगाम पंहिंजे माण्हुनि लाइ छा? असां त पैगाम बि इहो आहे, मैसेज बि इहो आहे, असां रिक्वेस्ट कंदासीं पंहिंजे आवाम खे त सभ खां पहिरियों तव्हां जेको आहे वैक्सीनेशन ते तव्हां थोरो तवजह ॾियो, पंहिंजे नंढनि ॿारनि खे, पंहिंजे औलाद खे, पंहिंजे दोस्तनि खे इहो ॿुधायो त हेपेटाइटिस बी जी वैक्सीन फ्री ऑफ कास्ट आहे, उहा बि लॻाराए छॾियो, कंहिंजी ज़िंदगी बची पवंदी। ॿी नंबर ॻाल्हि जेको आहे सो जीअं 18 साल हुजे त हिकिड़ो दफ़ो ज़िंदगी में हेपेटाइटिस बी ऐं सी जी तव्हां स्क्रीनिंग करायो। ज़रूरी न आहे त तव्हांखे ख़बर पइजे हेपेटाइटिस सी आहे त का स्टिग्मा आहे या बाबा तव्हां को अलाह से ख़ैर के को मरण जे विच न, जेके उनजी बर वक़्तु इलाजु आहे त तव्हांखे 90% उनजो तव्हां वटि फ़ाइदो आहे। असां जेके मरीज़ ॾिसूं था पिया जेके एंड स्टेज में वीचारा अची था वञनि ॻोठ मां, जेके तमामु नौजवान असां ॾिठा आहिनि बी पॉज़िटिव ऐं डेल्टा पॉज़िटिव सी, त असांखे जीअं उते माना इहो ई रोइणु ईंदो आहे यार, हीअ जेके उते वैक्सीनेशन जेकॾहिं थिए या इन अवेयरनेस थिए आहे त इन ज़िंदगी बसि बची पवे। वॾी महिरबानी, मोहम्मद मसूद खोसो तव्हां हिते असां नाज़रीन असांजे मौज़ूद महिमान सां करियो जंहिं असांखे तमामु सुठी ॼाण ॾिनी त हेपेटाइटिस खां कीअं बची सघिजे थो, उनजी अलामतूं कहिड़ियूं आहिनि, पंहिंजी स्क्रीनिंग करायो, पंहिंजी टेस्ट करायो ऐं वक़्त ते पंहिंजो इलाजु करायो, ऐं उन सां गॾो गॾु पंहिंजे हाज़मे जो बि ख़्यालु रखो, वक़्त ते सुम्हो, वक़्त ते मानी खाओ, हेल्दी ग़िज़ा वठो। जेकॾहिं असां पंहिंजी सिहत जो ख़्यालु कंदासीं त असां हिननि मुज़ी मर्ज़नि खां बि बचंदा रहंदासीं। इन ते प्रोग्राम लाइफ लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशमौर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।